बहानो बणियो पसंद जो परणो, लपेट में अची वियो समूरो ॻोठ। ठुल वाक़े इलाके जे ॿिनि सरदारनि खे आमू साम्हूं आणे बीहारे छॾियो आहे। जैकबाबाद जे तालके ठुल में पसंद जी शादी तां शुरू थियल तकरार उन वक़्तु वॾे साने जी सूरत इख्तियार करे वियो जिते ॿिनि ब्रादरियुनि विच में छिकताण बाद सॼे ॻोठ खे पेट्रोल हारे साड़ियो वियो। वाक़े खां पोइ पुलिस ॻोठ साड़ण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल जवाबदारनि खे शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश कयो जिते अदालत 6 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे छॾियो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि में ग़ुलाम मुर्तज़ा, जुनेद, अब्दुल रऊफ़ चन्ना ऐं यूसुफ बिरोही शामिल आहिनि जिन खां वधीक जांच जारी आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े में मुलविस ॿिया केतिराई जवाबदार फरार आहिनि जॾहिं त कुझु अॻुवाट ज़मानत हासिल करे चुका आहिनि। जो वीडियो वायरल होने के बाद चन्ना बरादरी के कुछ लोग जो हैं वो मुश्तैल हो जाते हैं और कानून को अपने हाथ में लेकर पुरोड़ा बरादरी का जो मोहम्मद सदीक कराई गाँव है वहाँ पर जाते हैं और कुछ घरों को नज़रआतिश करने की कोशिश करते हैं। जैसे ही पुलिस को रिपोर्ट मिलती है पुलिस फ़ौरन मौके पर पहुंचती है और लॉ एंड ऑर्डर को कंट्रोल करती है और लोगों को से मुंतशिर करती है और मज़ीद जो नुकसान हो रहा था उससे उसको कंट्रोल करने के बाद मौके से 2 लोगों को गिरफ्तार किया जाता है। फर्दर इसकी नेक्स्ट डे जो है हम इसकी FIR जो है वो एंटी टेररिज्म एक्ट के अंडर हमने रजिस्टर की जिसके अंदर 12 लोगों को नॉमिनेट किया गया और 20 लोग अननोन जो है उनको भी इस केस के अंदर रखा गया। और इसके बाद पुलिस ने अपनी इन्वेस्टिगेशन स्टार्ट की और एक अपनी DSP ठुल की लीडरशिप के अंदर एक टीम बनाई गई जिसने छापामार कार्रवाइयाँ पूरे डिस्ट्रिक्ट में शुरू की और 3 लोगों को मज़ीद गिरफ्तार किया। अभी तक टोटल 5 लोग इस केस के अंदर गिरफ्तार हो चुके हैं और बाकियों के लिए डिस्ट्रिक्ट पुलिस जो है वो छापा मार रहे हैं और इंशाल्लाह जो लोग वीडियोस से हमने आइडेंटिफाई किए उन तमाम को अरेस्ट किया जाएगा और इंशाल्लाह सबको कैफरे किरदार तक पहुँचाया जाएगा। ही तकरार उन वक़्तु शिद्दत इख्तियार करे वियो जॾहिं सिद्रा चन्ना ऐं मोहम्मद हसन बुरड़ो 5 मई ते हैदराबाद जी अदालत में पसंद जी शादी कई। शादी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद मचरियल माण्हुनि ॻोठ मोहम्मद सिद्दीक आराई ते हमिलो करे दर्जने घरनि खे बाहि ॾेई छॾी। इत्तलाउनि मूजिबि 100 खां वधीक घर सड़ी रख थी विया जंहिं सबबि केतिराई ख़ानदान सख़्त गर्मी में खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। मुतासिर ख़ानदाननि जो चवणु आहे त संदन घर, सामान ऐं सालनि जी मेहनत पल भर में सड़ी ख़ाक थी वई। औरतूं, ॿार ऐं बुज़ुर्ग बिना छित जे सख़्त तकलीफ़ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मुतासिर माण्हुनि हुकूमत खां मुतालबो कयो आहे त खेनि तहफ़ुज़, माली मदद ऐं घरनि जी ॿीहर तामीर फ़राहम कई वञे। मां यतीम मुंहिंजो कहिड़ो हिन में ॾोह मां न उन जी मिटी न माइटी में मूंसां इंसाफ़ कयो वञे। मथां वारनि खे मां अपील कंदुमि मुंहिंजो जेतिरो नुक़सानु थियो आहे मूंखे भरपूर ॾिनो वञे ऐं मुंहिंजी माली मदद कई वञे। मथां वार सरकार खे आला इदारनि खे अपील कंदुमि त मुंहिंजी मदद कई वञे। मां हिकिड़ो यतीम आहियां, वॾी मुश्किल सां मां घर हलाईंदो आहियां ऐं उन खां अलावा मुंहिंजे स्कूल जो रिकॉर्ड हुयो उहो बि हिते मुंहिंजो पियो हुयो, उहो मुंहिंजे स्कूल जो पूरो रिकॉर्ड सड़ी वियो आहे। पुलिस इन वाक़े बाबति 2 धार केस दाख़िल कया आहिनि जिन मां हिकु मुबैना अगवा ऐं ॿियो ॻोठ साड़ण ऐं दहशतगर्दी टोड़ कानून तहत दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि केस में 12 सुञातल ऐं 20 अणसुञातल जवाबदार शामिल आहिनि जॾहिं त वधीक जांच लाइ ख़ासि टीम बि जोड़ी वई आहे। ॿिए पासे नींगरी जे वालिद रफ़ीक चन्ना ॻोठ साड़ण जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त संदन न्याणियुनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो वियो ऐं मुख़ालिफ़ धुर पाण घरनि खे बाहि ॾेई खेनि फासाइण जी कोशिश करे रही आहे। 14 सालनि जी सिद्रा, 4 सालनि जी अक्सा अगवा करे वियो आहे हसन बुरड़ो ऐं मलार बुरड़ो। असां अगवा मामले जी हद जे थाणे ते FIR दाख़िल करे घर हलियायासीं। तंहिंखां पोइ अगवा कंदड़ पंहिंजा घर ख़ाली करे ऐं उन्हनि खे बाहियूं ॾेई असां ते कूड़ा केस दाख़िल कया। जॾहिं त सिद्रा चन्ना पंहिंजे वीडियो बयान में दावा कई आहे त हू बालिग़ आहे ऐं पंहिंजी मर्ज़ी सां शादी कई आहे। इन दौरान ॻोठाणनि जे वकील निसार अहमद मुग़ेरी इल्ज़ाम हयो आहे त 62 सरदारनि जा नाला FIR में शामिल नाहिनि कया विया जॾहिं त सरदार सदाम हुसैन बुरड़ो पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त हू झेड़ो ख़तमु कराइण लाइ वाक़े वारे हंधि वियो हो न कि बाहि लॻाइण लाइ।
न्याणी चन्नन जी अगवा थी आहे, हू घरनि खे छो बाहि ॾींदो। सरदार अहमद अली खान चनो 200-300 माण्हू वठी थाणे ते वञी असां ते अगवा जी पहिरियों FIR कराई। उन खां पोइ वञी असांजे सरदार बुर्ड़े सदाम हुसैन खान सां मिली करे उन्हनि जेको हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो, जेको उन्हनि पंहिंजी अदालत पंहिंजो कानून उतां थी पोइ हिते अची करे जेको आहे 400-500 माण्हू माना फायरिंगूं करे इहो पूरे ॻोठ खे बाहि ॾिनी। सरदार सदाम खान पोइ त वरी 500 हथियार बंद खयूं, कॾहिं घुमंदो थो वरिते वेहण खां सुबुह जो इहा ॻाल्हि मंझंदि जो बि आहे। छो था कयो? पोइ जीअं असां FIR दाख़िल कराए मोटी आयासीं न, जी हिते ई पुल ते बीठो हो न, पुल ते बीठो 500 माण्हू गॾु कयूं, हेॾे भाइयूं बि ॾेराए पियो बीठो, हिननि खे बि दड़का ॾे पियो, हथियार छो पिया अथव, हथियार न खणो, भला हथे खाली घुमंदा वठूं, वरी असांखे विड़ो बि तव्हां अची। वाक़े खां पोइ इलाइक़े में अञा ताईं ख़ौफ़, बेचैनी ऐं छिकताइण वारी सूरतहाल बरक़रार आहे, जॾहिं त मुतासिर ख़ानदान इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जा मुंतज़िर आहिनि।